सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। त्याची करे चालीहे जो मकसद हूंदो आहे पंहिंजो पाण खे सही कर, पंहिंजो पाण खे ठीक कर, पंहिंजो पाण खे संभाले करे हल, पंहिंजो पाण खे साफ़ सुथरो रख। यानी सॼी सोच वीचार नज़र नियत हली चगली रहत अमल वो सब कुछ असांजा बहितर हुजण खपे, सब कुछ असांजा चङा हुजण खपे। उन मौक़े ते क्रोध साड़ जलन कुछ बि न, कंहिंजी विञाइण कंहिंजी उतारण उहो कुछ बि न। पर कल युग जो मकसद झगड़ो आहे, पर चाली जो मकसद आहे पंहिंजो पाण खे संभाले कर। छाकाणि त जेको अॻु जो माहौल हो असां उन खां निकिरी करे आयासीं, असां अॻु जे माहौल खां निकिरी करे अॼु जे माहौल में आयासीं, यानी असां सचे साईं जी दामन में आयासीं। माना पंहिंजो पाण खे असांखे संभाले करणो आहे। कल छा हो असांखे उहो न ॾिसणो, अॼु असांखे छा थियणो आहे असांखे उन खे ॾिसणो आहे। पोइ ॻाल्हि खे छॾूं, अॼु छा जेको हले थो उन में असांखे छा थियणो आहे, उन में असांखे साड़ जलन गिलाखोरी ऐं इहे सभु न हुजणु खपे। ऐं पोइ तंहिंजे करे असां चई जगह ते वञूं, सचे साईं जी दामन में हुजूं, उते बि साफ़ सुथरे माहौल में असां ओतिरा साफ़ सुथरा थी करे रहूं, ओतिरो चङा थी करे रहूं। असांजो गंद किचिरो न असां ॿाहिरि कयूं न असां अंदरि कयूं, छाकाणि त असांखे अंदरि ऐं ॿाहिरि उहो सही ॿिन्ही पासे रखिणो पवंदो। असां ॾिसंदासीं न गंद किचिरे ऐं सफ़ाई जो केतिरो असरु थींदो आहे। असां पंहिंजे घर खे ॾिसूं, घर खे या असां पंहिंजो पाण खे अगरि थोरो संभालूं तो सभु कुझु संभलिजी वेंदो, ॿाहिरि बि अंदरि बि। असां घर में जेको असांजो सामान आहे अगरि उहो सेटिंग सां रखूं ऐं सभु चीज़ूं पंहिंजी जॻह ते संभाले ठाहे करे रखूं, असां साफ़ सुथरो माहौल बणायूं, घर में गंद किचिरो न अचणु ॾियूं, भॻा टुटरा सड़ियल सामान जेके हुजनि, जेको अजायो गंद पियो रहे उनखे ॿाहिरि उछलाए छॾूं, ॿिए विकिणी छॾूं, ॾेई छॾूं, कुझु बि कयूं। माना गंद किचिरे वारा सड़ियल सुधल सामान जेके बि आहे असां ॿाहिरि कढी छॾूं, घर खे साफ़ सुथरो रखूं। असां ॾिसंदासीं ऐं हिकु असां घर खे साफ़ रखूं ऐं ॿियो हर रोज़ सुबुह शाम थोरो सचे साईं जो नाम ध्यानु सिमरन कयूं। घर खे साफ़ रखण सां असांजो जीवन साफ़ थींदो आहे ऐं नाम ध्यान सां असांजो अंदरि साफ़ थींदो आहे। ऐं जीअं ई असां ॾिसंदासीं कुझु ॾींहंनि में असांजो भाग पंहिंजो पाण अचणु शुरू थींदो आहे, क़िस्मत पंहिंजो पाण खुलणु शुरू थी वेंदी आहे। थोरे वक़्त में असां पंहिंजो पाण खे जीवन में ॾिसूं, असां साफ़ सुथरा कपिड़ा पायूं, पंहिंजो पाण खे सफ़ाई सां रखूं, सफ़ाई सां वियूं, असां पंहिंजो पाण खे सिहत में हेल्थ में उथी वेठी में सभु कुझु चङो सम्झंदासीं, इज़त में मान में सभु कुझु असां बहितर थियणु लॻंदासीं। पर हुन सां थोरो लापरवाही कयूं, मेरा गंदा कपिड़ा हुजनि, जिथे वियूं जीअं थिए ॿेरा हुजनि, कुझु बि हुजनि, असां ॾिसंदासीं सभु कुझु घटि थियणु शुरू थी वेंदो। पंहिंजो पाण, तंहिंजे करे
असां ॿाहिरि बि साफ़ सुथरा हुजूं, अंदरि बि साफ़ सुथरा हुजूं। ऐं जीअं ई असां पंहिंजो माहौल साफ़ सुथरो कंदासीं, वो दुख, दर्दिरता, तकलीफ़ जेका बि आहे असांजी ॿाहिरि निकिरणु शुरू थी वई। हक़ीक़त में गंद किचिरो ॿाहिरि न कढंदा आहियूं, पर हक़ीक़त में असां निभाग खे ॿाहिरि मोकिलंदा आहियूं। असां सिर्फ़ु गंद किचिरो न कढंदा आहियूं, पर गंद किचिरे सां गॾु असां बदबख़्ती, बदकिस्मती खे ॿाहिरि कढंदा आहियूं। असां पंहिंजे घर खे साफ़ न कंदा आहियूं, पर हक़ीक़त में थोरो नाम ध्यानु सफ़ाई करे असां पंहिंजी क़िस्मत खे ख़ुशकिस्मत बणाईंदा आहियूं। असां पंहिंजो पाण खे साफ़ न कंदा आहियूं, पंहिंजो पाण जी सफ़ाई साफ़ सुथरो रखी नेम ध्यानु कंदा आहियूं। हक़ीक़त में भाग खे, पंहिंजे जीवन खे साफ़ सुथरो कंदा आहियूं। तंहिंजे करे चालीहे जो मक़सदु हूंदो आहे पंहिंजो पाण खे अंदरि ऐं ॿाहिरि साफ़ रखणु, बहितर करणु।